ही तमामु दिलचस्प कहाणी आहे, ॿुधिजो ज़रूरु, पोइ लाइक शेयर कयो या न कयो। असांजा सिंधी माण्हू लाइक शेयर न आहिनि कंदा, इन जे करे त मथां असांजे लाइक ऐं शेयर जे करे वज़ीर आज़म न बणिजी वञे। त सभिनि दोस्तनि जी महिरबानी। अॻे दौर में बादशाह छा कंदा, जो नजमिन खे घुराईंदा हुआ ऐं मौसम जो हाल वठंदा। जीअं अॼुकल्ह जे दौर में साइंस आहे हाणे त, पर अॻे नजमिन खे घुराईंदा, उहे सितारनि खे ॾिसी ऐं ॿुधाईंदा हुआ त हिन साल में छा थींदो, बोड थींदी, सोग थींदी, बरसाति थींदी। ऐं नजमी खे घुरायो ऐं नजमी खे चई ॾे हाल हिन साल में छा छा थींदो। त नजमी जेको थो ॾिसी सितारनि खे ऐं हिन खे ॿुधाईं की ॻाल्हि ॿुध बादशाह सलामत, हिन साल में हिकिड़ी मई महीने में अहिड़ी हवा ईंदी जेका ॿ ॾींहं हलंदी, माण्हुनि जो दिमाग़ु फिरी वेंदो। हाणे हिनमहिल जेके माण्हू आहिनि पर हिननि जो दिमाग़ु पोइ फिरी वेंदो। चई भला इन खां बचण जो को उपाउ, चई बचण जो उपाउ ईअं ई आहे, जेको बि पाण खे इहे 2 ॾींहं बंदि करे छॾे के तहखाने में, के अहिड़े के महलात में जो हवा न लॻे, पोइ उहो हिन हवा खां बची सघे थो। चए ठीकु आहे। नजमी त हलियो वियो। हिन राति जो वेही जेको सो वज़ीर खे चयो ॻाल्हि ॿुध, मई महीनो बीहण वारो आहे, हाणे 2 ॾींहं जेका इहा हवा हलंदी फलाणी तारीख़ खां फलाणी तारीख़ ताणी, हाणे 2 ॾींहं असांखे पाण खे बंदि करिणो आहे। बाक़ी हाणे सॼे मुल्क खे त बंदि नथा करे सघूं, पर असां पाण खे बंदि कयूं 2 ॼणा। वज़ीर चयो साईं ठीकु आहे। उहा तारीख़ जॾहिं सोड़ी जो थी अचण वारी हुई, हिननि छा कयो, पंहिंजो सीधो सामान 2 ॾींहंनि जो खणी पंहिंजे महलात में हिकु तहखानो हुजे, उन में अंदरि वञी वेही रहिया, जाॾो कानो पाण खे बंदि करे। ऐं माण्हुनि खे चवनि था असां 2 ॾींहंनि जे लाइ जेको त ॿिए मुल्क में था वञूं। जॾहिं हवा उहा आई, हवा जेको त गुज़री वई हुन मुल्क मां, 2 ॾींहंनि खां 3 ॾींहंनि खां पोइ ॿाहिरि निकिता। ॿाहिरि जो निकिता जो माण्हू सां जो ॻाल्हाइनि पिया, त माण्हू हिननि खे चरियो चरियो पिया सम्झनि, ऐं माण्हू पाण इहा ई ॻाल्हि पिया कनि त असांजो बादशाह ऐं वज़ीर जेके आहिनि न, 2 चरिया थी विया आहिनि, हिननि जो दिमाग़ु फिरी वियो आहे। सो वज़ीर सलामत राति जो वेही ऐं हिनखे चई बादशाह सलामत ॻाल्हि ॿुध, हे माण्हू अनक़रीब असांखे तोखे 2 खे जंजीर में ॿधंदा आहे, छो जो असांजी ॻाल्हि हे न सम्झनि, हिननि जी ॻाल्हि असां नथा सम्झूं। हाणे हे असांखे चरियो चरियो करे असांखे जंजीर में ॿधंदा, ऐं इन जे करे असांखे कुझु न कुझु करिणो पवंदो। सो बादशाह सलामत जो ॻाल्हि ॿुध, वज़ीर सुभाणे हलूं था हिन नजीमी खां पुछा था कयूं हिन जो हल छा आहे आख़िर। हिन छा कयो, सुबुह सवेर जेको सो घोड़नि ते चढ़ी ऐं ठकानो सिधो नजमी ॾेई ओॾे पंधु कंदा विया, सिधो नजमी वटि पहुता। नजमी त हक़ीक़त कयूं त ॻाल्हि ॿुध, हाणे असांखे पंहिंजे शहर वारा माण्हू चरियो चरियो था सम्झनि, हाणे त छा कयूं, असां त पाण खे लिकाए छॾियो हवा मां। हीअ ॻाल्हि ॿुधो, हाणे तव्हांखे इहो चरियो चरियो त सम्झंदा, छो जो हुनजो दिमाग़ु वियो आहे फिरी। हाणे की पोइ कीअं कयूं, चई हाणे हीअं कयो, फलाणे मुल्क में हवा हलेव थी पई आहे, त हिनमहिल जो ई घोड़ा भॼायो वञी उन मुल्क में वञी दाख़िल थियो, पोइ उते कलाक ॿ तव्हां उते घुमो, कुझु खाओ पीओ, पोइ तव्हां वापसि अचो, उहा हवा पोइ तव्हांखे लॻी वेंदी, पोइ तव्हां हुननि जहिड़ा ई थी वेंदव। चई ठीकु आहे। ओॾीमहिल वज़ीर खे चई भॼाए घोड़ो। ओॾीमहिल घोड़ा हिननि भॼाया, सिधो विया उन मुल्क में विया, उते घुमिया फिरिया, कुझु खाधो पीतो, कलाक 2 ऐं उतां वापसि थिया। वापसि थी जॾहिं पंहिंजे मुल्क में जो आया, त हाणे हे हुननि जी ॿोली सम्झनि पिया, हो हुननि जी ॿोली सम्झनि पिया। जो वज़ीर चयो बादशाह सलामत, हाणे असां हिननि जहिड़ा ई आहियूं, अॻ में जेको त हे असांखे चरियो चरियो सम्झंदा, हाणे जेको हिननि जे दिमाग़ में आहे उहो असांजे दिमाग़ में आहे, असांजी ॿोली हे सम्झंदा, असां हिननि जी ॿोली सम्झंदा। असांजे मुल्क में बि ईअं ई आहे, जन खे हवा इहा लॻी आहे, उहे जेको सो अॻिते थी विया। असांजे मुल्क जा बि हालात अहिड़ा ई आहिनि, जो अहिड़ी हवा लॻी वई आहे, जो इंसाफ़ु किथे आहे ई कोन, कोर्ट में इंसाफ़ु कोन्हे को, पुलिस में इंसाफ़ु कोन्हे को, जंहिं बि इदारे में वञे त को बि इंसाफ़ु कोन्हे को। ऐं ग़रीब माण्हू हुते त रोड ते पिटींदो थो हुते, उनजो को तदार ई कोन थो, उन जी को ॻाल्हि ई कोन थो ॿुधे। सरेआम माण्हू खे मारे थो पियो, उन जे लाइ को दाद फ़रियाद ई कोन्हे को। हे धाड़ियल सरेआम खयां था, माण्हुनि खे अॻवा कया था वञनि, उन लाइ दाद फ़रियाद कोन्हे को। नंढनि ॿारनि खे अॻवा कयो थो वञे, उन जे लाइ बि दाद फ़रियाद ई कोन्हे को गौर ई कोन्हे को। असां वटि अहिड़ी हवा हली वई आहे, यानी कंहिंजो बि दाद फ़रियाद कंहिं बि ग़रीब जो कोन थो थिए। यानी कचे में या जेके 2-3 ज़िला आहिनि, इन्हनि में जेको थो धाड़ियलनि जो राज आहे, उहो हथियारनि जी सरेआम नुमाइश पिया था कनि। ऐं हुननि वटि अहिड़ा हथियार आहिनि जेके पुलिस वटि बि कोन्हनि के। हुननि वटि फ़ौजी हथियार आहिनि जेके हेलीकॉप्टर खे बि किराए सघनि था। अहिड़ा हथियार आहिनि जेको ॾेखारनि था, जेका नुमाइश कनि था पिया टिकटॉक ते या फेसबुक ते, इंटरनेट ते। ऐं ॿियो त ठहियो, पर हुन वटि पुलिस जी मोबाइल आहे। हाणे इंटरनेट ते मां ॾिठो, पुलिस जी मोबाइल में वेठा, हुन ते नारा पिया था हणनि पुलिस जी मोबाइल ते। पुलिस जी मोबाइल हुननि वटि आहे। हाणे उहो त पंहिंजो राज क़ाइमु कया वेठा आहिनि उते कचे में दर। अॻे दौर जा धाड़ियल जेको थो लिकंदा वधंदा हुया त पुलिस खां या इन हुकूमत खां। ऐं हीअ धाड़ियल जेके थो नए दौर जा धाड़ियल आहिनि, जेके सरेआम टिकटॉक ठाहिनि था, फेसबुक ते अचनि था, हथियार जी नुमाइश कनि था, ऐं पुलिस जी मोबाइल हुननि वटि आहे। उहो पंहिंजो राज क़ाइमु कया वेठा आहिनि पंहिंजे हिन जेके 2 ज़िलनि में,
जे कचियारे इलाइक़े में अंदरि। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक और शेयर कजो। जेके बि असांजा दोस्त जेके ॾिसंदा आहियो, वरी कंहिं ॿी वीडियो में वरी मिलंदासीं। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी।